अस्सलाम वालेकुम बुलड़ी छा करीम। सिंध जे ओलिया शाइर हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई जे तड़ ॾाॾे हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो 410 उर्स मुबारक जी दुआ वारी तक़रीब सां पुॼाणी थिए पिए थो। ख़तमे वारी दुआ में दरगाह शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो गादी नशीन सैयद शाहिद हुसैन शाह काज़मी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां सैयद कावर शाह सैयद असद अली शाह काज़मी साबिक़ टाउन चेयरमैन सैयद इर्तज़ा शाह काज़मी ऐं हज़ारे मुरीदनि ऐं अक़ीलमंदनि शिरकत कई। जॾहिं त ख़तमे वारी दुआ दरगाह शाह करीम जे ख़लीफ़े सदाक़त अली कमराणी घुरी पूरी मुल्क जी भलाई अमन प्यार मोहबत ऐं भाईचारी जी दुआ घुरी वई। जॾहिं त उर्स मुबारक जे आख़िरी ॾियारे बि दरगाह शाह करीम जी आहती में करीमी फ़क़ीर भिटाई फ़क़ीरनि तंबूरनि जे तारनि सां शाह लतीफ़ ऐं शाह करीम जूं वायूं चई ॿुधंदड़नि ते विझ तारे करे छॾियो। जॾहिं त दरगाह शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी गादे नशीन सैयद शाहिद हुसैन शाह काज़मी चयो त हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी जो हिकिड़ो ई फ़लसफ़ो आहे जेको प्यार मोहबत अमन भाईचारे जो दर्स आहे। हिन चयो त सिंध समेत पूरे मुल्क में शाह लतीफ़ ऐं शाह करीम जे फ़लसफ़े जी भाईचारे जी ज़रूरत आहे। रिपोर्ट विकी सोलंकी, लाल न्यूज़, बुलड़ी शाह करीम। संदा तन दुखंदा दूर करी वो गुण ऐब मथायूं ढकण थी ढकजन तोड़े कचूं कन तब माफ़ी गिजन मैं धरा मुअत मीर मैं धरो अजूं अजी दो सोढो अची सुहाग जा डांदो कामिल धणी काक जो तुझो नाम निलो वखियो वेठी आया अवल असांजे मुल्कनि जो ख़ैर कजई वकार साईं जे कखनि बचनि जो ख़ैर कजई खावर साईं जे कखनि बचनि जो ख़ैर कजई सिजाल साईं जे कखनि बचनि जो ख़ैर कजई।